हेडलाइन ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। कराची मां जेल चौरंगी वटि 15 माड़ इमारत खे लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। साह ॿुसार ॼण सबबि हिकु ॼणो फौत बि थी वियो आहे। सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि शिदत अख़्तियार करे वरिती आहे। बाहि विसाइण जे लाइ कराची डिवीज़न मां घुरियल फायर ब्रिगेड गाॾियूं बाहि विसाइण में मसरूफ़ आहिनि। पाक नेवी बि बाहि विसाइण में इंतज़ामिया जी मदद करे रही आहे। ॿुधाए पियो वञे त साह ॿुसार ॼण सबबि हिकु शख़्स फौत थी वियो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची जे जेल चौरंगी वटि 15 माड़ इमारत खे लॻल बाहि ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। जिन नाज़रीन असां गॾु जॉइन कयो आहे, ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। सुपर स्टोर आहे जेल चौरंगी वेझो, जिते बेसमेंट में लॻल बाहि शिदत अख़्तियार करे वई आहे। बाहि विसाइण जे लाइ सॼी डिवीज़न मां घुरायल फायर ब्रिगेड जूं गाॾियूं हिन वक़्तु बाहि विसाइण जी कोशिश करे रहियूं आहिनि। 15 माड़ इमारत ॿुधाई पई वञे जिते बाहि लॻी आहे। बेसमेंट में बाहि लॻी आहे जेका शिदत अख़्तियार करे वई आहे। पाक नेवी बि बाहि विसाइण में इंतज़ामिया जी मदद करे रही आहे।